सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून रियाज़ी बाब 4 सबक 6 मश्क 4.2 एक्सरसाइज 4.2 ॾोहिटुनि ऐं ॾोहिटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कर। मां आहियां नाना आबिद। चवंदा आहिनि त रियाज़ीअ खे पको करण लाइ मश्क करणु ज़रूरी आहे। उन जे करे अचो त असां मश्क 4.2 कयूं जीअं असांखे इंटीजर्स जे जोड़ जे बारे में वधीक पक थिए ऐं असांजो इल्मु पको थिए। नंबर 1 फाइंड द सम यूजिंग नंबर लाइन, यानी अददी लीक इस्तेमाल कंदे हिन अददनि जो जोड़ लहो। सो असां मां 3 सवाल कंदासीं, बाक़ी जेको आहे उहो तव्हां पाण कजो। मां सभिनी खां पहिरियों कयां थो सवाल नंबर पहिरियों +2 ऐं +7 जो जोड़ करणो आहे। सो +2 में असां छा कंदासीं, पहिरीं शुरूआत कंदासीं ॿुड़ीअ खां टपो ॾींदासीं 2, वेंदासीं 2 ते, उन खां पोइ 7 जो टपो ॾियणो आहे। 7 जे टपे लाइ असां ॻणींदासीं 1 2 3 4 5 6 7, यानी असां हाणे ॿियो टपो जेको खाईंदासीं उहो खाईंदासीं 7 जो, जेको वञी असां पहुचंदासीं 9 ते। हिन जो जवाबु थींदो 9 या +9। ॿियो असां कयूं था तव्हां सां गॾिजी सवाल नंबर 4 -8 ऐं +2। हिन में मां शुरू कंदुसि -8 खां, जेको मूं तव्हांखे ॿियो तरीक़ो ॿुधायो हो त असां पहिरें नंबर खां बि शुरू करे सघूं था, ज़रूरी न आहे त ॿुड़ीअ खां शुरू कजे। सो इन लाइ असां शुरू कंदासीं -8 खां। -8 मूंखे ख़बर आहे त किथे आहे, हीअ जेको आहे -8 आहे, हीअ हिते लिखियलु आहे -8, सिधो मां हिते पहुची वियुसि। उन खां पोइ मूंखे छा करिणो आहे, +2 प्लस आहे साॼे पासे। साॼे पासे केतिरो टपा ॾियणा आहिनि, 2 टपा ॾियणा आहिनि, 1 ऐं 2। सो इहो मां टपा ॾियां थो त मां पहुचंदुसि किथे, -6 ते। सो ही बराबरि थींदो -6 जे। अॻियो सवाल मां कयां थो 6 +9 ऐं -9। हिन में मां 2 टपा खाईंदुसि जीअं तव्हांखे थोरो वधीक क्लियर थिए शइ। सो सभिनी खां पहिरीं मां ॿुड़ीअ खां शुरू कंदुसि ऐं वेंदुसि 9 ताईं, +9 ताईं टपो खाई ऐं मां पहुतुसि +9 ताईं। उन खां पोइ मूंखे छा करिणो आहे, जो -9 करिणो आहे, यानी 9 दफ़ा टपो खाइणो आहे। कहिड़े पासे, माइनस आहे, उनजे करे माइनस जो मतिलबु आहे त असां खाॿे पासे वेंदासीं। सो 1 2 दफ़ा खाॿे पासे, 3 दफ़ा खाॿे पासे, 4 5 6 7 8 ऐं 9। सो मां हिन टपो जेको आहे हाणे ॿिए रंग सां थो खां। टपो खाई मां वापसि हिते पहुतुसि, किथे पहुतुसि, वरी ॿुड़ीअ ते पहुची वियुसि। उनजो जवाबु थींदो ॿुड़ी, यानी +9 + -9 = 0। फाइंड द सम यूजिंग दी नंबर लाइन। हिन में नंबर लाइन जेका आहे उहा यूज़ करणी आहे, यानी अददी लीक ऐं सम आहे, मतिलबु जोड़ ॻोल्हणो आहे। हिन में 3 अदद आहिनि। सो हिन में मां शुरू कयां थो पहिरें सवाल खे छॾे ॿिए सवाल खां, -5 -3 ऐं -4। -5 -3 ऐं -4 ॿुड़ीअ खां शुरू कयूं। चलो ठीकु आहे, ॿुड़ीअ खां शुरू कयूं। ॿुड़ीअ खां मूं शुरू कयो, ॿुड़ीअ खां वेंदुसि -5, यानी खाॿे पासे वञिणो आहे मूंखे, माइनस खाॿे पासे आहे, हीअ बि खाॿे पासे आहे, माइनस आहे, ऐं हीअ बि जेको आहे माइनस आहे, इहो खाॿे पासे आहे। ॿुड़ीअ खां मां खाॿे पासे वेंदुसि, 5 1 2 3 4 5। पहिरियों मूंखे हिते मिलियो पड़ा, मां हिनखे जेको आहे उहो मिटाए ऐं जेको आहे हिकिड़ी लाइन थो ठाहे छॾियां। ठीकु आहे, 5 ताईं इहा लाइन मां खाॿे पासे खणी वियुसि। उन खां पोइ मूंखे करिणो आहे -3, -3 करिणो आहे। -3 लाइ छा कंदुसि मां, जो हुनखे 3 टपा खाराईंदुसि, कहिड़े पासे, खाॿे पासे ई। खाॿे पासे ही मूं खाधा 1 2 ऐं 3 टपा, खाॿे पासे वियुसि। उन खां पोइ जेको आहे उहो -4 आहे मूं वटि, मूं 4 टपा खाइणा आहिनि, 1 2 3 ऐं 4, कहिड़े पासे, खाॿे पासे। मां किथे वञी पहुतुसि, -12 ते। सो हिन जो जवाबु थींदो मूं वटि -12। ॿियो जेको आहे मां कयां थो सवाल नंबर 3।
इन में +4 +5 ऐं +1 है। +4 +5 ऐं +1। सो मां शुरू थो कयां हिनखे +4 सां खां। ॾिसूं सिधो मां +4 ते अची वियुसि। उन खां पोइ प्लस जेको आहे उहो राइट जे पासे वञिणो आहे मूंखे। सो मां जेको आहे उहो 5 खाना राइट जे पासे वेंदुसि। 5 खाना राइट जे पासे वियुसि। उन खां पोइ हिकिड़ो खानो वरी राइट जे पासे। हिकिड़ो खानो वरी राइट जे पासे। किथे वञी पहुतुसि? 10 ते। जो जवाब थियो 10 या +10। क्वेश्चन नंबर 3, सॉल्व द फॉलोइंग। हेठनि खे हल कयो। शुरू था कयूं पहिरें नंबर सां, बिस्मिल्लाह करे। हिन में असांखे छा करिणो आहे? जो असांखे यादि रखिणो आहे त असां कहिड़ा 3 स्टेप्स कया। असांखे 3 स्टेप तव्हांखे यादि रहणु खपनि। त असां जेको आहे जॾहिं जोड़ कयो हो अददनि जो, त 3 स्टेप कयासीं। पहिरियों स्टेप छा हो? सभिनी खां पहिरीं असां हुन जो मुतलिक मुल यानी एब्सोल्यूट वैल्यू कढी। सो असां जेको आहे शुरू था कयूं एब्सोल्यूट वैल्यू कढण सां। असां अदद +10, उन जी एब्सोल्यूट वैल्यू थींदी 10। उन खां पोइ ॿियो अदद आहे असां वटि +20, उन जी एब्सोल्यूट वैल्यू थींदी 20। उन खां पोइ हिन पहिरियों स्टेप थियो असांजो। ॿिए स्टेप में असांखे छा करिणो आहे? जो ॿिए स्टेप में असांखे ही ॿई जेके मुतलिक मुल आहिनि एब्सोल्यूट वैल्यू, उन्हनि खे जोड़ करिणो आहे, यानी 10 + 20 इहो करिणो आहे। इन जवाब असांजो अची वेंदो 30। उन खां पोइ टे स्टेप में असांखे हिनखे निशानी ॾियणी आहे। सो 30 मूं लिखियो। उन खां पोइ निशानी कहिड़ी ॾियणी आहे? जेका हिननि ॿिन्ही जी निशानी आहे। जेका हिन जी निशानी आहे या हिन जी निशानी आहे, यानी हीअ निशानी जेका आहे ॿिन्ही जी आहे, उहा निशानी मूंखे हिते लिखणी आहे। उहा निशानी मूं हिते लिखी छॾी +30। हीअ मुंहिंजो आंसर अची वियो +30। अॻियां सुवाल मां कयां थो टियों नंबर। उन में बि जोड़ करिणो आहे। हिन में ॾिसो ॿिन्ही जी साॻी निशानी आहे। निशानी हिननि ॿिन्ही में साॻी आहे। उनजे करे असां हिनखे जोड़ कंदासीं। कहिड़े तरीक़े सां? सभिनी खां पहिरीं जेको आहे स्टेप असांजो थींदो मुतलिक मुलनि वारो। -20, इन जो मुतलिक मुल थींदो 20। ऐं उन खां पोइ जेको आहे -7 आहे असां वटि, इन जो मुतलिक मुल थींदो 7। उन खां पोइ ॿिए स्टेज ते असां छा कंदासीं? ॿिए स्टेप में असां जेको आहे हुननि ॿिन्ही मुलनि खे एड कंदासीं, यानी जोड़ कंदासीं। छो जोड़ कंदासीं? छो त ही ॿई ॿिन्ही जी निशानी जेका आहे उहा साॻी आहे। उनजे करे असां एड कंदासीं। सो अचो त हिनखे असां एड कयूं। 20 + 7 is equal to 27। इन खां पोइ टे स्टेप में असां इहो 27 लिखी छॾियो। हिनखे हाणे असांखे निशानी ॾियणी आहे। निशानी कहिड़ी ॾिबी? जेका हिननि जी निशानी आहे। हिननि जी कहिड़ी निशानी आहे? हिन जी कॉमन निशानी माइनस आहे। हिन जी माइनस आहे, सो उनजे करे असां हिते माइनस निशानी ईंदासीं। हीउ थींदो असांजो आंसर। अॻियो सवाल असां कंदासीं चोथों। इन में आहे +5 ऐं -14। हिननि ॿिनि जी निशानी अलॻि अलॻि आहे। उनजे करे असां हिन में इहो ख़्यालु कंदासीं त इहे असांखे अलॻि निशानी वारे तरीक़े सां करिणो आहे। पहिरें स्टेप में असांखे हिन ॿिन्ही जो मुतलिक मुल खपे, एब्सोल्यूट वैल्यू खपे। एब्सोल्यूट वैल्यू या मॉड्यूलस ऑफ 5 इज इक्वल टू 5 ऐं मॉड्यूलस ऑफ -14 इज इक्वल टू 14। उन खां पोइ छा थींदो? जो ॿिए स्टेप में असांखे हाणे करिणो आहे तफ़ावत, छो त ॿिन्ही जी निशानी अलॻि अलॻि आहे। तफ़ावत कीअं कंदासीं? वॾे मां नंढो कट कंदासीं, यानी 14 - 5 इहो बराबरि थींदो असां वटि 9। बिल्कुलु सही। हाणे टे स्टेप में असांखे हिनखे निशानी ॾियणी आहे। 9 असां हिते लिखी छॾियो। हाणे निशानी ॾिसंदासीं त कहिड़े जी निशानी वधीक आहे। हाणे हिन ॿिन्ही मां जेके ॿ मुतलिक मुल आहिनि, हिन मां कहिड़ो मुल वधीक आहे? ज़ाहिर आहे 14 वधीक आहे। 14 जी निशानी कहिड़ी आहे? माइनस आहे। उनजे करे असां हिते जेको आहे माइनस निशानी ईंदासीं। हीअ असांजो थींदो आंसर। अॻियां सुवाल असां कंदासीं सुवाल नंबर 6। इन में ॿ नंबर -30 ऐं +30। हिन में माइनस आहे, हिन में प्लस आहे। हिन जे ॿिन्ही जी निशानी अलॻि अलॻि आहे। उनजे करे हिनखे असां तफ़ावत वारे तरीक़े सां कंदासीं। यानी पहिरें स्टेज में असां छा कंदासीं? जो हिन जा मुतलिक मुल कढंदासीं। -30 जो एब्सोल्यूट वैल्यू
थींदी 30 ऐं प्लस 30 जो मॉड्यूलस थींदो 30। उन खां पोइ छा कंदासीं तफ़ावत कढंदासीं यानी असां कंदासीं हिन जो ऐं हिन जो तफ़ावत यानी 30 माइनस 30 बराबरि थी वेंदो 0 जे। टे स्टेज ते असां हिनखे ॾींदा आहियूं निशानी। सो कहिड़ी निशानी ॾींदासीं कहिड़ो वॾो आहे हीअ त जेको आहे हीप टी है हीप टी है ॿई बराबरि आहिनि पर हिते छा आहे साण ज़ीरो ज़ीरो जी का बि निशानी कोन हूंदी आहे जन ज़ीरो बग़ैर निशानीअ जो हूंदो आहे उन करे जवाबु असांजो ज़ीरो थींदो ऐं हीअ असांजो आंसर आहे। भाऊ मूंखे उमेद आहे त तव्हांखे इहे सुवाल ॾुखिया कोन लॻा हूंदा ऐं तव्हां बाक़ी रहियल सुवाल तमामु सवलाई सां करे वेंदो। नाना आबिद खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।